जिते ज़ुल्म, सितम, लालच, लोभ रिश्तनि जी अहमियत खे मिटीअ में मिलायो छॾे, जिते इज़तूं गैर महफ़ूज़ थी वञनि, जिते कानून बेवस थी वॾेरनि जी औताकनि ते नंगो नाच करे, जिते इंसाफ़, अदल, बराबरी का भी माना न रखे ऐं फ़ैसिला अदालतुनि बदिरां पंचायतूं कनि। भाव भाव जो वेरी बणिजी दौलत ख़ातिर अखियुनि ते कारी पट्टी चाढ़े ज़ुल्म जी हर हद पार करे, उते जन्म वठे थी हिक नई दुनिया, जंहिंखे चइबो आहे ॾाढनि जो ॾेर। अमर, हल तू तंबेले जी सफ़ाई करा। हल। हाज़िर सरकार, वञा थो। मिठल खाना, हाणे वक़्तु अची वियो आहे वाइदे निभाइण जो। मुंहिंजो ख़्यालु आहे त असद सलमा खे मंगणी जी मुंडी पाराए। शहबाज खान, मूंखे को बि एतिराज़ न आहे। सलमा भेण, तूं ॿुधाए तुंहिंजो छा ख़्यालु आहे? फ़ैसिलो करे पोइ पुछो था त छा ख़्यालु आहे। असां न्याणियूं त हर दौर में मजबूर रहियूं आहियूं। जे न कयूं त बद किरदार आहियूं, जे हा कयूं त पंहिंजे अरमाननि जो गलो था घोटियूं। ही जबर ऐं ज़ुल्म आख़िर ॾाढनि जे ॾे में कॾहिं ख़तमु थींदो ऐं कॾहिं असांखे सुकून जी ज़िंदगी गुज़ारण जो हक़ ॾिनो वेंदो? सलमा, त पोइ असां तुंहिंजे इन फ़ैसिले खे छा सम्झूं? मां पंहिंजूं आङुरियूं वढाए छॾींदसि, पर ही मुंडी मां कॾहिं न पाईंदसि। छोरी, तोखे इन इनकार जी अहिड़ी त सज़ा मिलंदी, अहिड़ी त सज़ा मिलंदी जो तूं कॾहिं ख्वाब में बि न सोचियो हूंदो। मिस्टर शहबाज खान, हाणे इहो दौर नाहे रहियो ऐं ॿुध, जेकॾहिं वधीक ज़ुल्म करण जी कोशिश कई त मां तुंहिंजे ख़िलाफ़ आवाज़ उथारींदसि। बेहया, छा तोखे आला तालीम इन लाइ ॾियारी आहे त तूं पंहिंजे वॾनि जे साम्हूं बि ज़बान हलाए? मूं आला तालीम इन लाइ हासिल कई त असां में शुहूर अचे, ज़ालिम ऐं मज़लूम जी परख रखी सघूं, हक़ ऐं सच जो साथ ॾेई सघूं। ऐं हा, हाणे मां मज़लूम जो साथ ॾींदसि। असांजे घर जूं औरतूं इज़तदार आहिनि ऐं यादि रख सलमा, तूं मुंहिंजी मंग आहीं, मंग। ऐं हिन असद ख़ान खे वेशी बणाइण ते मजबूर न कर। वाह मिस्टर असद, वाह। अमीरनि जूं औरतूं इज़तदार ऐं ग़रीबनि औरतनि जी का इज़त ई न आहे। मूंखे हाणे हिन इलाइक़े मां ख़बर लॻी आहे त तुंहिंजे पीउ शहबाज खान हिकु हारी ग़रीब जी धीउ जी इज़त लूटी हुई ऐं हुन ग़रीब जो नालो आहे रुस्तम, जंहिंजी धीउ इहो बर्दाश्त न कंदे ख़ुदकशी करे छॾी। छोरी, तुंहिंजी एतिरी थी पान डिगी थी वई आहे जो मूं मथां इल्ज़ाम थी हणे। मुंहिंजे यार सिकंदर जी धीअ न हुजे हा न त तोखे मां ॿुधाए छॾियां हा त शहबाज खान कहिड़ी शइ आहे। चाचा शहबाज खान, ही त ॿार आहे, मां थो हिनखे सम्झायां। जेकॾहिं अॼु मुंहिंजो भाउ अकबर मूंसां गॾु हुजे हा न त तव्हांखे ॾींहं जा तारा ॾेखारे छॾिया। मूंखे लॻे थो त हिन छोरी जा ज़रूरु इन आमिर कन भरिया हूंदा। बिल्कुलु डैडी, मिठल सही थो चए। सलमा आमिर ते कुझु ज़्यादा महिरबानी थी वई आहे। मां अॼु आमिर खे ज़िंदा कोन छॾींदुसि ऐं मां पाण वञा थो तंबेले ते। शेर खान, इहो कमु अॼु तुंहिंजे हवाले थो कयां ऐं मूंखे अॼु जो अॼु रिज़ल्ट घुरिजे। हिन छोरे जूं टंगूं ॿाहूं भञी पोइ मूंॾे वापसि अचिजांइ। बेफ़िक्र थी वञ असद खान, कमु अॼु जो अॼु थी वेंदो। इन छोरे खे तव्हां सां बदतमीज़ी करण जी सज़ा मां पंहिंजे हथनि सां ॾींदुसि। जेकॾहिं हू मरी बि पियो त असांखे कहिड़ो नुक़सानु, छो त असद खान सां बदतमीज़ी करण जी इहा सज़ा घटि अथसि। ख़ैर आहे असद खान, ख़ैर आहे, तव्हां जज़्बाती न थियो। अञा बि मां जज़्बाती न थिया। असद खान, तूं बेफ़िक्र थी वञ,
शेर खान कम करे पोइ मुड़दो। असद खान जेकॾहिं इहो कमु न थियो त मां पंहिंजो चहिरो तोखे ज़िंदगी भर न ॾेखारींदुसि, छो जो मुंहिंजो नालो शेर खान आहे। शेर खान मूंखां अॼु तक कोई बची न आहे सघियो। असद तू हिते छो आयो आहीं? ग़लती इंसान खां थींदी आहे सलमा, ख़ुदा रा मूंखे माफ़ कयो। हाणे इहो वक़्तु गुज़री वियो असद, छो त मूंखे आमिर जी मासूमियत ते प्यार अची वियो आहे ऐं तुंहिंजी इन वॾाई ऐं रवैये खां मूंखे नफ़रत आहे। आउं चाहियां त आमिर खे ख़तमु करे तोखे हासिल करे सघां थो, पर आउं ईअं न कंदुसि। मूं हमेशह इन लाल लबड़नि ते मुर्क ॾिठी आहे, हाणे हिननि खे ॾुख में ॾिसणु नथो चाहियां। असद मां तोखे केतिरा भेरा रिपीट कंदसि त मूंखे तोखां नफ़रत आहे। पनागीर जागीर में अची मालिक थी चुका आहिनि ऐं जागीर जा मालिक गुलाम। छा इहो इंसाफ़ आहे? तुंहिंजे पीउ मुंहिंजे पीउ सां मिली करे जेके कमु कया आहिनि इहे कंहिंखां लिकियल न आहिनि। इन खां बहितर आहे मिस्टर असद हितां हलियो वञ। मिठल खान, इहो ई त मसइलो आहे जंहिंजे करे मूं पंधु करे तो वटि पहुतो आहियां। तूं मुंहिंजे हूंदे परेशान थो थी? चरिया का ॻाल्हि ई न आहे, इहो थोरो मसइलो आहे। इन करे त तुंहिंजे अचण खां पहिरियां मां इम्तियाज़ साहब बि घुराए वरितो आहे। हीउ असांजो पुराणो दोस्त आहे ऐं हिन शहर जो तमामु वॾो वकील बि आहे। पंहिंजो मसइलो हीउ हल कंदो। ईअं इम्तियाज़ साहब? बिल्कुलु मिठल खान, हीउ त नंढड़ो केस आहे। ऐं त इन खां बि वॾा वॾा केस चुटकी में हल कया आहिनि। मिठल खान, हीउ तुंहिंजो दोस्त आहे त असांजो बि दोस्त आहे। हिन जो मसइलो जल्द हल कंदासीं, रुगो ही कोर्ट पहुचे। महिरबानी दोस्तो, वाक़ई तव्हां मां इहा ई उमेद हुई। ठीकु आहे इम्तियाज़ साहिब, मां जल्द तव्हां सां राब्तो करे कोर्ट पहुची वेंदुसि। असद खान, शेर खान त बंगले ते बि अचे हा, पोइ पाण हिते छो आया आहियूं? गुलाब खान, हीउ मुंहिंजो पर्सनल मसइलो आहे, तंहिं करे इहे ॻाल्हियूं ॿाहिरि थींदियूं आहिनि। जेकॾहिं मां बंगले ते शेर खान सां मिलां हा त शायदि बाबा वारनि खे ख़बर पइजी वञे। इहा ॻाल्हि बहितर आहे, इन ॻाल्हि जी वॾे रहिस खे ख़बर न पवे। छा शेर खान खे ख़बर आहे पाण हिते आहियूं? उन सां फ़ोन ते ॻाल्हि थी वई आहे, बसि अचण वारो ई हूंदो। ठीकु आहे असद खान, पोइ इंतज़ारु कयूं था। चार बाबा, शेर खान अचे थो। ॾे हाल अहवाल शेर खान, कम जो छा थियो? हा असद खान, कमु अहिड़ो करे आयो आहियां जो 7 पीढ़ियूं यादि रखंदियुसि। पहिरियां त ॾाढियूं फड़कियूं पियो हणे, जॾहिं 2-4 पादर लॻसि त सिधो थी वियो। तोखे हुते कंहिं ॾिठो त कोन? शेर खान कोई कमु करे ऐं पोइ हिते सबूत छॾे, ईअं कॾहिं थियो ई न आहे। शाबाश शेर खान, शाबाश।
मूंखे तो मां इहा ई उमेद हुई। सलमा केॾा वई पुट? बाबा कम सां वई हुयमि। सलमा सलमा तुंहिंजो ईअं ॿाहिरि वञणु मूंखे पसंदि न आहे। सलमा मिठल सही तो चए, ॿीहर ॿार अकेली ईअं न निकिरी सघा। अदा ख़ैर त आहे, अदी सलमा पढ़ियल लिखियल आहे, पंहिंजो भलो बुरो खूब थी ॼाणे। हेलो अचां थो। कंहिंजो फ़ोन आयो बाबा साईं ॾे, परेशान थियो ईअं तकिड़ो हलियो वियो। अदा शहबाज खान बाबा वारनि सां मिली करे ज़मान खान ई हुनजी घरवारी खे क़ैद करे छॾियो आहे। आमिर ऐं चाचा रुस्तम वारा कमदार खे साण करे क़ैद खाने तरफ़ वञी रहिया आहिनि। असद खे साण करे हमिलो कंदा। आमिर असल में ज़मान खान जो पुटु आहे। हिन तर जे माण्हुनि खे अॼु ख़बर पवंदी त हितां जो खाने आज़म 20 साल क़ैद हुयो। अच्छा, बाबा ऐं शहबाज खान वारा हारिन मथां तॾहिं ज़ुल्म था करनि। अदी सलमा पाण खे बि ज़मान खान वारनि जो साथ ॾियणु घुरिजे। आमिर पुट, अॼु तोसां हिकिड़ी राज़ जी ॻाल्हि करणी आहे जेकी केतिरे ई सालनि खां दिलि में दफ़न आहे। बाबा तव्हां छा था चवणु चाहियो? कहिड़ी राज़ जी ॻाल्हि आहे? तूं हितां जो जागीरदार खाने आज़म जो पुटु आहीं ऐं उनजो नालो आहे ज़मान खान, जेको केतिरे ई सालनि खां शहबाज खान वारनि जे क़ैद में आहे। चाचा इहो सच आहे? मां ज़मान खान जो पुटु आहियां। मुंहिंजो बाबा ज़मान खान आहे चाचा। हाँ मेरा हाँ, इहो बिल्कुलु सच आहे। तूं ज़मान खान जो पुटु आहीं। इहो ज़ालिम शहबाज खान तुंहिंजो रिश्ते में चाचू आहे ऐं असद तुंहिंजो सौटु आहे। इन मिल्कियत जे चकर में अची केतिरनि ई सालनि खां तुंहिंजे बाबा खे क़ैद करे छॾियो आहे। छा छा खाने आज़म ज़िंदा आहे? कमदार पोइ तूं एतिरा साल सां कोई इहा ॻाल्हि छो न कई? हा रुस्तम, हा इहो सॼो सच आहे। जेकर इन राज़ खे मां दिलि में दफ़न करे न रखां त हू ज़ालिम हिन मज़लूम खे मारे छॾींदा। तो पोइ इहा ॻाल्हि आहे कमदार त अॼु मां बि तव्हां सां गॾु आहियां। इन्हनि ज़ालिमनि खे पंहिंजे अंजाम ताईं पहुचाए पोइ छॾींदासीं। आमिर पुटु, हाणे वक़्तु अची वियो आहे इन्हनि ज़ालिमनि खां फुड़े फुड़े जो हिसाबु वठिबो। अचो। हा चाचा, मुंहिंजा बि हिन असद जे पाउंड घणा रहियल आहिनि। हाणे हिकु हिकु ज़ुल्म जो हिन जो हिसाबु वठिबो। हलो ऐं बाबा खे आज़ादु था कराए।